ओम शांति। अजिंक्य मिथुन श्री बाबा ब्रह्मजीवन द्वारा मीठे मीठे बार बाबा जीवनता की हाणे पंहिंजे बोल ते ॾाढो ध्यान ॾियणो। पहिरियों संकल्प ईंदो आहे, पोइ ओड़ा बोल ऐं कर्म थींदो। माण्हू सोचदो आहे कि असांजी अहिड़ी सोच न आहे, लेकिन ये बोल निकरी वियो, अहिड़ा कर्म थी विया, लेकिन असांजो भाव भावना या असांजी सोच अहिड़ी न आहे। माण्हू चवंदा आहिनि पर परमात्मा चवंदा भई असां ॾाढी देरि खां ऐं जेको असां माण्हुनि जे लाइ सोचदा आहियूं न, पोइ ऑटोमेटिकली असांजे मुख सां ओड़ा ई बोल निकिरंदा आहिनि। अगर तव्हांजी सोच कंहिंजे लाइ सुठी न हूंदी आहे न, या तव्हांखे हिकु त हूंदो आहे माण्हू चवंदा आहिनि कंहिंजे मथां गुस्सो कढो, अहिड़े माण्हू जेके चवंदा आहिनि जॾहिं मन में गुस्सो हूंदो आहे न, मन में उल्टा सुल्टा वीचार हूंदा आहिनि ॿिए कंहिंजे लाइ, त ॿिए कंहिंखे माण्हू चई छॾंदो उल्टो सुल्टो, लेकिन उनखे चुभंदो न आहे। उनखे सम्झ में अची वेंदो आहे इहे अलाए छो ॿी कंहिं ॻाल्हि जे लाइ नाराज़ आहे, मूंसां न नाराज़। लेकिन अगरि असांजी सोच कहिड़े माण्हू जे लाइ ठीकु न हूंदी आहे न, त तव्हांजा बोल ऑटोमेटिकली ओड़ा ई निकिरंदा आहिनि। त बाबा जी चवंदा ॾिसो, हिकु त या त तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचो या कंहिंजे लाइ कुझु सोचो ई न। जीअं ॾिसो दुनिया में माण्हू कहिड़ो बि अॼुकल्ह माण्हू ॿियनि सां ॿाहिरां वारे माण्हुनि सां या कंहिंजा फोन था अचनि हुननि सां ॾाढो सुठो व्यवहार करे थो। कोई टीचर पढ़ाईंदी हुजे त स्कूल में ॿारनि खे पढ़ाईंदी, कोई ॿाहिरि धंधो करणु वेंदो त हुनखे उते सुठी रीति ॻाल्हाइणो आहे, भले कहिड़ी बि ॿी कोई ॻाल्हि हुजे मन में। लेकिन उहा जॾहिं धंधो कंदो, जॾहिं टीचर पढ़ाईंदी, जॾहिं कुझु बि कार्य करणो हूंदो ॿाहिरि वारे माण्हुनि सां, त माण्हू सभु हिक ॿिए सां कड़ाहट भुलिजी करे संबंध में ईंदा आहिनि। त तव्हां हर सेकेंड न त हर घंटो तव्हां ईअं सोचो कि जो बि थियो भई मां हाणे नए माण्हू सां ॻाल्हायां, छोकी असांजो हिसाब किताब थींदो आहे, असांजो हिसाब किताब हूंदो आहे सेकेंड जो। लेकिन अगरि असां हुनखे मन में रखी वेंदा आहियूं न, त उहो ॾाढो वॾो थी वेंदो आहे। बाबा जी असांजो हिसाब किताब हूंदो आहे सेकेंड जो, लेकिन असां हुनखे सोचे करे ॾाढो वॾो करे छॾंदा आहियूं। लेकिन अगर असां परमात्मा जी याद में रहंदासीं ऐं सदा इहो यादि रखंदासीं कि मां हिते पाठ थी वॼायां, हिते असांजो हिसाब किताब सुठो करण लाइ मां आई आहियां, त असां कंहिंजे लाइ बि न कोई बि ॻाल्हि थिए थी न, हिकु सेकेंड थिए थी ॿिए सेकेंड भुलिजी वञो हुनखां शिक्षा वठी करे। इहे न यादि रखो कि हिन मूंसां बुरो कयोई, हिन मूंखे उल्टो सुल्टो चयो हुई। जीअं नंढो ॿार कुझु ग़लती कंदो, चईंदा आहिनि न माण्हू वॾे त नंढो ॿार आहे न, नंढो ॿार सम्झो कुझु बि उल्टो सुल्टो चए त माण्हू हुननि जी ॻाल्हियुनि ते खिलंदा आहिनि कि ॾिस एॾो नंढो छा थो चए, छो हुननि खे पतो हुनखे उहो सम्झ न आहे, लेकिन कॉपी थो करे। दुनिया में बि माण्हू न कॾहिं गुस्सा वॾा हुजनि चाहे नंढा, अगरि तव्हांखे कोई उल्टो सुल्टो शब्द चवनि था त तव्हां हुनखे ॿार सम्झो, त तव्हां हुन सां कॾहिं बि वैर भाव न कयो, ख़ुदि खे वॾो सम्झो। हुन समय माण्हू ॾिसो अगरि थोरो बि वॾो थी वेंदो न कोई ॿार, पोइ अगरि उहो अपशब्द चए, उल्टा सुल्टा शब्द चए, त माण्हू चवंदा ॾिस असांखे उल्टो सुल्टो थी चए, असांखे जवाब थी ॾे, असांजी इज़त आहे। लेकिन इहे नथो ॾिसे कि उहो नंढी आहे, हुनखे त हुन जेको चए थी हुनजी सम्झ बि न आहे। त माण्हू ॿियो ई ॿार खे डांटदा मारदा आहिनि, या नंढी नुंहुं हूंदी
या कोई भी नंढो हूंदो त चईंदा, ऐं वॾो वॾो अगरि उहो ई शब्द चए न त उहो सही आहे। अगर ॿार चए मम्मी अञा थी रोटी न ठाती अथव, छापा करो, एॾी बुख थी लॻे, कम नथा करो, फोननि ते वेठा आहियो, असांखे बुख थी लॻे, त मां खे चिड़ लॻी। ऐं उहो ई ॻाल्हि वॾो चए, हा इहे सही वॾा आहिनि त सही त चवनि था, असां टाइम वेस्ट था करूं, लेकिन ॻाल्हि त नंढो या वॾो सही थो चए न। हा बाक़ी हाणे उहो ॿार छा करे या त काॾे वञे, असां अगरि हुनखे आत्मा सम्झी करे ॾिसूं त उहो त सही थो चए न। अगरि काइदे सां त की हुनखे बुख लॻी आहे त सॼो ॾींहुं फोननि ते वेठो आहे, ॿार बि थो चए, त ॾिसो बाबा चए थो इन करे हर हिकु ॻाल्हि खे तूं सम्झो, ॿार खे सेखारियो, हा तूं जेको चए थो उहो ठीकु थो चए, पोइ सोचो तूं त नंढो आहे तूं ईअं न चई सघंदो, त हुनखे बुख थी लॻे त काॾे वञे, न हुनखे बुख थी लॻे काॾे वञे। उहा तव्हां सॼो ॾींहुं फोन ऐं टीवी ते वेठा आहियो, पोइ ॿार काॾे वञे ॿुधायो, पोइ टीवी बि न ॾिसे, ईअं बि न करे, पढ़ण हुन खां पुॼे नथो। त बाबा चवनि था कि हिक ॿिए खे आत्मा रूप में ॾिसी करे असां ॾिसूं, हिक ॿिए खे संबंध में अचूं। हा ॿार जो चई उहो ठीकु चई त असां हुनखे ईअं बि सम्झाए सघंदा आहियूं, हुनखे डांटो मारो न कि तूं एॾो नंढो थी कीअं थो चए, भई नंढो कोई ईअं थो चए त माण्हुनि खे सुठो नथो लॻे, ईअं कीअं थो चए, लेकिन सही त चए थो। हा बाक़ी हुनजी थोरी विधि उहा ठीकु करे छॾे, त कंहिंखे चए। मां अॼुकल्ह न इहे त प्रॉब्लम थी वई आहे, ॿार इन करे त ग़लति संगत में, ग़लति माण्हुनि जे, छोकी हुननि खे घर में बि सुठी रीति परवरिश नथी मिले, छोजी पीउ धंधे में बिज़ी, मां फोन ऐं टीवी में बिज़ी। पोइ ॿुधायो तव्हां जेका घर में तव्हांजे माण्हू वेठा आहिनि तव्हां हुननि जी वैल्यू नथा करो, तव्हां घर में ॿार वेठो हुन सां खेॾो नथा, ॻाल्हाए नथा, सुठो कमु नथा करो। अगरि तव्हां सॼो ॾींहुं फोननि ते रहंदो त ॿार छा कंदो ॿुधायो, अकेलो थी वेंदो न, पोइ अकेलो थी वेंदो, या त ग़लति संगत में हली वेंदो, या टीवी में हली वेंदो, या उल्टा सुल्टा वीचार सोचतो रहंदो। त चाहे ॿार आहे चाहे ॿियो कोई बि, अॼु ॾिसो घर में 4-5 माण्हू आहिनि न, अगरि हिक साथ वेंदा न त लड़दा, कंहिं न कंहिं ॻाल्हि ते, तूं ईअं कंदो आहे, ईअं कंदो आहे, ईअं कंदो आहे, त घर में माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ बि ॾिजे थो, काथे लड़ाई झगड़ो न थी वञे, काथे तूं मैं न थी वञे, छोकी हर हिक जी कमी तो ॾिसे न, त कमी सॼो ॾींहुं ॾिसे थो त हुननि जो मन भारी आहे। पोइ अगरि साथ में ईंदा न त उहो भारी मन, उहो उल्टो सुल्टो जेको बि सोचदा आहिनि न उन रीति ॻाल्हाईंदा। पोइ हीअं त थी न सघे, या त अगरि कंहिंसां संबंधियुनि जे कारण तव्हांजो मन भारी आहे, उहो तव्हां सां मिले त सॼी ॻाल्हि उहो कढी सघंदा आहियो। पोइ तव्हां हीअं न चई सघंदा आहियो कि मुंहिंजे मुंहं सां निकिरी वियो, तव्हां ॾाढे समय खां इहे सोचो पिया, तव्हांजी सोच अहिड़ी आहे। असांखे मञणो खपे कि असांजे अंदरि गंदगी आहे, असांजी आत्मा में, असांजे दिमाग़ में, असांजे मन जा वीचार अहिड़ा आहिनि, हिन में शर्म जी कोई ॻाल्हि कोन्हे। माण्हू अॼुकल्ह पंहिंजी बुराइनि खे, भले ॿियो कंहिंखे न, भॻवान जे लाइ त कॾहिं बि न छुपाए। अॼु माण्हू भॻवान जे अॻियां वेहे थो, सिर्फ़ु हुनजे नाम जा पाठ पढ़े, सत्संग कीर्तन करे, भॼन करे उथे थो, लेकिन एक्चुअल में मां सॼो ॾींहुं छा सोचदी आहियां, मुंहिंजी आत्मा, मुंहिंजी सोच केॾी ख़राब आहे, मुंहिंजा बोल केॾा ख़राब आहिनि, इहा सच्ची ॻाल्हि। भॻवान जे अॻियां चए थो असां नीच पापी, तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण, असां नीच पापी आहियूं, लेकिन कॾहिं ख़ुदि खे इहे नीच पापी सम्झनि नथा। छो तव्हां भॻवान जे अॻियां चओ था, लेकिन कॾहिं ॻाल्हि सोचियो त असां इहे छो था चऊं, असां कहिड़ो पाप कयो आहे। ऐं उहे ई माण्हू तव्हांखे चवनि कि तव्हां एॾो पाप कयो अथव त तव्हांखे बुरो थो लॻे, लेकिन तव्हां भॻवान जे अॻियां चओ था, लेकिन सम्झो नथा।
अॼुकल्ह माण्हू न सम्झ वारी कोई ॻाल्हि नथो ॿुधे, उनखे पसंदि ई न आहे न। अॼुकल्ह माण्हू ज्ञान ॿुधण, जेको ज्ञान ॿुधण जेके सुठो लॻंदो न, हू पंहिंजी कमियुनि खे बि सम्झी सघंदो आहे, मञी सघंदो आहे, उनखे कढण जो प्रयत्न कंदो। अॼु ॾिसो माण्हू सुखमनी या कुछ पंजाबी में पढ़ंदो, चाहे हिंदी में भी हुजे सुखमनी, चाहे सिंधी में भी हुजे, अर्थ त तव्हांखे नथो अचे। असां गीतायूं पढ़ो था, भागवतियूं पढ़ो था, चालीसायूं पढ़ो था, कथायूं पढ़ो था, अर्थ त तव्हांखे सम्झ में नथो अचे। शीतला देवी जी कथा था करो, पूजा तो करो, अर्थ त तव्हांखे पतो ई न आहे। चओ था असां त सिंधी आहियूं, असां त पंजाबी आहियूं, असां त फलानो फलानो आहियूं, असां पंहिंजे धर्म अनुसारी कंदा आहियूं, असां पंहिंजे धर्म जे विपरीत कीअं वञूं। लेकिन अलाए कहिड़ा संस्कृतनि में, पंजाबियुनि में, हिंदी में श्लोक करनि था, लेकिन सम्झ में नथो अचे। सम्झ में न ईंदो त पंहिंजी ग़लती खे रियलाइज़ कीअं कंदो। पंहिंजी ग़लती, मुंहिंजी सोच ख़राब आहे, मुंहिंजा ई बोल ख़राब आहिनि, मुंहिंजा ई कर्म ख़राब आहिनि, जंहिंजे कारण मूंखे दुख थिए थो। तव्हां घर में केतिरी बि मूर्ति रखो, केतिरा बि भजन कीर्तन करो, केतिरा बि व्रत जप तीर्थ करो, भगवान अहिड़ी आत्माउनि ते राज़ी कीअं थींदो ॿुधाए? जंहिंजी सोच ई ख़राब आहे, जिनजा बोल ई ख़राब आहिनि, जिनजा कर्म ई ख़राब आहिनि। भले मथो ढके, पेर चप्पल लाए, टिकाणनि में वियो, मन अमृत वेला करो, लेकिन तव्हांजी मन में ई कचिरो आहे त छा थींदो? त परमात्मा असांखे इहे सेखारींदो आहे कि खुदि पंहिंजे अंदरि झांचो, चेक करो, पंहिंजे खे चेक करो, सॼो ॾींहुं मुंहिंजी सोच कीअं आहे, मुंहिंजा बोल कीअं आहिनि, मुंहिंजा कर्म कीअं आहिनि, मुंहिंजी आत्मा में, मुंहिंजे मन में केतिरो कचिरो आहे। छो मूंखे कंहिंसां ॻाल्हाइण सुठो थो लॻे, कंहिंसां नथो लॻे, मतिलबु जंहिंसां नथो लॻे हुन सां, हुनजी कोई ॻाल्हि मुंहिंजे मन में आहे, या त मूंखे हुनजी कोई ॻाल्हि सुठी नथी लॻे, या मूंखे कंहिं हुन सां ॾाढी चिड़ आहे, या मूंखे हुन सां ॾाढी जलन आहे। हिकु थींदो असांखे भई बिना सोचे सां माण्हू सां नथा ॻाल्हायूं, असां पंहिंजे कम में बिज़ी आहियूं। लेकिन जेको माण्हू पंहिंजे कम में बिज़ी हूंदो आहे न, पंहिंजे जीवन में बिज़ी हूंदो आहे, उहो ख़ुशि हूंदो आहे। जेको माण्हू सभिनि जे लाइ सुठो सोचंदो हुजे ऐं कर्म कंदो हुजे न, उहो ख़ुशि हूंदो आहे पंहिंजे जीवन में, हुनजे चेहरे सां ख़ुशी झलकदी। ऐं जंहिंजे मन में वैर भाव हूंदो आहे न, हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं, कंहिंजी आदतियूं न पसंदि, जबरदस्ती असांखे कंहिंसां छा मतिलबु भई। अॼुकल्ह त सभु माण्हू अलॻि अलॻि रहण पसंदि था करनि, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो कर्म में सभु बिज़ी आहिनि। पोइ बि माण्हू अलाए छो हिक ॿिए खे ॾिसनि था, जाचनि था, त अलॻि हूंदे हुए बि जीअं त अलॻि न आहे, मन में त उहेई सोचनि था न, ऐं गॾु रहनि त पोइ त हिनजो मूल कारण आहे कि माण्हू अॼुकल्ह ज्ञान नथो सम्झे। ज्ञानी भगत का न ज्ञानी श्रेष्ठ हूंदो, छो जो ज्ञानी मनुष्य खे पतो हूंदो आहे कि मुंहिंजे हिन दुख जो, मुंहिंजे हिन परेशानी जो कारण छा आहे। ज्ञानी मनुष्य खे पतो हूंदो आहे कि मूंखे क्रोध छो थो अचे। ज्ञानी मनुष्य खे पतो हूंदो आहे कि मूंखे रोइण छो थो अचे। ज्ञानी मनुष्य खे पतो हूंदो आहे कि छा, कीअं असांखे कर्म करणो खपे, कीअं संबंध में अचणो खपे ताकि जीवन में सुख शांति रहे। न भगत खां ज्ञानी श्रेष्ठ हूंदो। श्रेष्ठ मतलब समझदार हूंदो, हुनजा वीचार, बोल, कर्म सुठा हूंदा आहिनि। जिससे तव्हां धैर्य पूर्वक वेही करे स्वचिंतन न कंदव, परमात्म चिंतन न कंदव। सिर्फ पढ़ण सां कुझु न थींदो आहे, कुझु ॿुधण सां कुझु न थींदो। ॿार बि जेसिताईं घर में अची करे अभ्यास न करे, हुन चीज खे शांति सां समझे न,
बस ये टीचर जो पढ़ाई थी ॿुधी तो अचे, किताब पढ़े तो, लेकिन अगर उनखे समझ में न ईंदो त बि उहा ओढ़ाई शब्द लिखी ईंदो त बि समझ में न ईंदो त उहो जीवन में अॻियां थोड़ी वधी सघंदो। बस हिकु क्लास पास कई सब भुलिजी वियो, समझ में थोड़ी आहे भई ये छो थो थिए। ईअं ई त थिए न, स्कूलनि में बि ईअं थो थिए त टिकाणे गुरुद्वारे मंदिरनि में बि ईअं ई थो थिए न। सतन जी भागवत कई, गीता कई, सुखमनी कराई, अर्थ त माण्हू कोई सिखाए ई नथो न। तंहिंखां त 40 ॾींहं माण्हू सुखमनी करनि था, तंहिंखां त 40 ॾींहं हुनजो पूरो अर्थ सम्झाए, हिकु ॾींहुं हिकु पेज पढ़ो, हिकु पेज बि घटि, अधु पेज पढ़ो, पूरो अर्थ सम्झायो ताकि माण्हुनि खे समझ में अचे कि हिन में आहे छा। सुखमनी मतलब पढ़दे असांजे जीवन में सुख अचे। माण्हू एॾे सालनि खां सुखमनी करे तो अञा ताईं दुखी छो आहे? समझदार माण्हू त इहो पुछंदो न। भई ॾिसो, अगरि माण्हू चए असां डॉक्टरी जा पढ़ाई था करूं, रोज अगरि उहे एॾे सालनि सां डॉक्टरी जो पढ़ाई करे ऐं डॉक्टरी जो एग्जाम न क्लियर करे सघे त माण्हू चईंदा न तूं करे छा थो, पैसा वेस्ट थो करे। तव्हां बि रोज सुखमनी करो त तव्हांजे जीवन में दुख छो आहे न। हिकु कलाक वेही वियो, हुनजो अर्थ कढो, रोज हिकु पेज जो, अधु पेज जो समझो। तंहिंखां कलाक वेही स्वचिंतन करो भई रोज मुंहिंजे जीवन में दुख छो थो अचे, हुनजो मूल कारण छा आहे, थी वई सुखमनी। फालतू में किताब वेही पढ़ो था खोले करे, मथो टके करे जीवन में, ऐं सुखमनी पढ़े पोइ घर में उही लड़ाई झगड़ा तू मैं करो त किथां सुख ईंदो। तंहिंखां त कलाक में इहे चिंतन करो न भई अॼु मुंहिंजे सॼो ॾींहुं मां छा कयो जंहिंजे कारण मूंखे जीवन में दुख जी फीलिंग आहे। ये थोड़ी भगवान दुख ॾींदो, ये सभु माण्हुनि, अगरि भगवान ई दुख ॾे त पोइ सुखमनी छा जी, पोइ पढ़ो छो था। भगवान ई दुख सुख ॾे थो त सुखमनी जे लाइ छो था पढ़ो भई न। जॾहिं हुनजो दुख उहो ई ॾे थो त सुख सम्झो पोइ फालतू में पढ़ो छो था, टाइम वेस्ट छो था करो। त बाबा चए थो तंहिंखां कलाक बि स्वचिंतन करो न रोज। भई अॼु राति सुम्हण खां पहिरियों सोचजो कि अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजे जीवन में कोई दुख आयो, कोई परेशानी आई, कंहिं ॻाल्हि सां मूंखे दुख थियो, मुंहिंजे ॿारनि खे दुख थियो, मुंहिंजे घर में दुख थियो। उहा ॻाल्हि कल्ह न थिए, कल्ह थींदी बि त मां ईअं कंदमि ताकि दुख न थिए, या ईअं सोचंदमि। पंहिंजे पाण खे परमात्मा जी यादि में ॾेई करे कंट्रोल कंदमि। वो चिंतन करो, सुबुह जो उथी करे परमात्मा खे यादि करे मन में पक्को करो कि मां कल्ह जो गलती कई जंहिंजे कारण दुख थियो, उहो अॼु न कंदमि। परमात्मा खे यादि कंदा, निराकार रूप में खुद की आत्मा समझी तो वो शक्ति मिलती। वो सॼो ॾींहुं दुख ईंदो ई न, थी वई न सुखमनी। यही तो सुखमनी आहे। त रोज कलाक में टाइम वेस्ट था करो, किताब पढ़ो था, लेकिन समझ में त अचे नथो। माण्हू ग्रंथ शास्त्र करे गीतायूं पढ़े थो। हाणे गीता में छा आहे, गीता ज्ञान सां नए धर्म जी स्थापना थी, सुख शांति धर्म जी स्थापना थी। असांजो मूल धर्म ई आहे पवित्रता ऐं शांति। गीता में परमात्मा असांखे अहिड़ी शिक्षा ॾिनई कि जंहिंसां असां, अहिड़ो ज्ञान ॾिनई असांखे जंहिंसां असांजो मन सदा शांत रहे हर ॻाल्हि में, जिससे असांजे जीवन में दैवी गुणनि जी धारणा थी। नए धर्म जी अर्थात हाणे दुख शांति वारो धर्म आहे, लेकिन हाणे सतयुग में सुख शांति वारो धर्म हूंदो। धर्म में सुख शांति अचे हुनजे लाइ आत्मा खे पवित्र रहणो आहे। त रोज मुंहिंजे मन में चेक करो भई अॼु मुंहिंजो मन शांत छो थियो, मुंहिंजे मन में हलचल छो रही सॼो ॾींहुं, ऐं हुनजो उत्तर परमात्मा खे यादि करो ऐं सोचो भई हीअ ॻाल्हि ईअं सोचंदमि त मन शांत रहंदो। हुनखे हुनजो शुद्ध उत्तर ॾियो। मन कॾहिं कॾहिं सोचे ईअं छो त हुनखे एॾा जो भी पॉजिटिव उत्तर आहे हुनखे ॾेई छॾो। कल्ह जे लाइ पको कजो भई अॼु जो ॻाल्हि मन में शांति क्रिएट करे थी, उहो कल्ह खां उहा ॻाल्हि मन में पको कंदो त मन शांति ईंदो ई न।
इहो न युद्ध शांत परमा गीता में लिखल आहे, मन मनाव पंहिंजी खे आत्मा समझी मूंखे निराकार रूप में याद करो। ऐं परमात्मा जो असांखे हर ॻाल्हि जे लाइ कर्मनि जी गति ॿुधाईंदो आहे, ज्ञान ॾींदो आहे। वो मन के उत्तर ईंदा रहो। इहो गीता के रामायण त घर घर में हले ई थी, महाभारत जो युद्ध भी दुनिया में हले ई थो, घर घर में हले थो। महाभारत रामायण जी पढ़ण जी छा जरूरत आहे, पंहिंजी घर में ॾिसो रामायण हलेव थी न रोज, महाभारत भी हले थी त रामायण भी हले थी। बाक़ी गीता ज्ञान सां तुंहिंजो मन शांत थींदो आहे। वो परमात्मा खे यादि करे जेसिताईं चेक न कंदा कि असांजो मन सॼो ॾींहुं अशांत छो आहे, जेसिताईं परमात्मा जो ज्ञान न ॿुधो, हुनजो जेको उत्तर ॾे थो असांखे भॻवान हर ॻाल्हि जे लाइ, वो मन में बुद्धि में न याददा तेसिताईं मन शांत थींदो ई न। त हर ॻाल्हि जे लाइ खुद खे चेक करो। बाबा चवंदा खुद खे चेक कंदासीं न, जेसिताईं खुद खे ग़लती न पतो लॻंदी न, तेसिताईं तव्हांजे जीवन में कॾहिं भी सुख शांति न थी सघंदी अथव। हिते परमात्मा असांखे सेखारींदो आहे स्वचिंतन करो, स्व परिवर्तन करो। मुंहिंजी छा ग़लती आहे, ॿियनि जी छा ग़लती आहे न, मुंहिंजी छा ग़लती आहे, फलानी हीअं कंदी आहे हीअं कंदी आहे न, मां फलानी जी ॻाल्हि ॾिसी करे परेशान छो थी थियां, मुंहिंजो हुन सां छा मतिलबु आहे। हिकु सुठो त मां हुनखे आशीर्वाद ॾियां, हुनजे लाइ शुभकामना करां, हुन लाइ सुठो सोचां त फलानी भी सुठी थी वेंदी ऐं मुंहिंजो मन भी शांत रहंदो। घर गृहस्थी में रहंदे असांखे घर जो वायुमंडल ॾाढो सुठो ठाहिणो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते, संजीवी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे लौकिक खे अलौकिक में परिवर्तन करे घर खे मंदिर ठाहिण वारा आकर्षण मुक्त ठहो। बाबा चए थो घर गृहस्थी में रहंदी हुई न, घर जो वायुमंडल ॾाढो सुठो ठाहिणो खपे। घर जो वायुमंडल सुठो ठाहिण लाइ सभु सुठो सोच। गुरुद्वारे ऐं मंदिरनि जो वायुमंडल छो सुठो लॻंदो आहे, धार्मिक स्थान जो, छो जो उते सभु सुठो ई सोचदा आहिनि, है न। त अगरि तव्हां पंहिंजे घर खे मंदिर ठाहिण चाहींदा आहियो, पंहिंजे घर जे वायुमंडल खे सुठो ठाहिण, भई घर जी साफ़ सफ़ाई त सभी कंदा आहिनि, घर में बदबू न रहे, खुशबू रहे, हुन लाइ बि सभु प्रयत्न कंदा आहिनि। लेकिन असांजे घर जो वायुमंडल, घर में जो थींदो आहे न, कॾहिं कॾहिं घर जो वायुमंडल ॾाढो अशांत हूंदो आहे, रोइण जो डप डप लॻंदो आहे, त उहो छो लॻंदो आहे, उहो असांजी सोच। असांजो सोचदा आहियूं न, जीअं अगरबत्ती जी खुशबू चारों ओर फैलदी आहे न, सेंट विझो, कोई भी चीज रखो खुशबूदार त काथे भी पई हूंदी, लेकिन कंहिं जी खुशबू चारों ओर ॾाढी परे परे ताईं फैलदी आहे। तो अगर तव्हांजी सोच अगर ॾाढी ही ख़राब हूंदी, ॾाढी ही गहरी रीति सां तव्हां कुझु सोचदव त हुनजी बदबू तव्हांजे घर में फैलदी। अर्थात अगर तव्हांखे कोई डप जो संकट आहे त उहो चारों ओर फैलंदो। अगर तव्हांजो कोई दुख जो वीचार तव्हांजे मन में हले थो, तव्हांखे कंहिं दुख ॾिनो त सोचो था, त तव्हां सोचो था न, हुनजी दुख जी बदबू तव्हांजे घर में फैलदी आहे। तो ॿिया माण्हू बि चईंदा दुखी दुखी दुखी, पोइ माण्हू सोचे अलाए मुंहिंजो मूड ठीकु न आहे, हाणे त मां ॾाढी सुठी आहियां, लेकिन अलाए छो मुंहिंजो मूड हाणे सुठो न आहे। जॾहिं तव्हां दुख जी ॻाल्हि सोचो था त हुनजे घर में बदबू फैलजी थी दुख जी ॻाल्हियुनि जी, त माण्हुनि जी आत्मा खे भी दुख जी फीलिंग थी अचे, पोइ उहो भी कोई न कोई दुख जी ॻाल्हि सोचे। जाते ख़ुशी वारो माहौल हूंदो आहे न, उते सभु ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचदा आहिनि, जाते दुख जो माहौल हूंदो आहे उते सभु दुख जी ॻाल्हियूं सोचदा आहिनि। त पंहिंजे घर में रहंदी बि तव्हां ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचो, सुठी सुठी ॻाल्हियूं सोचो, त तुंहिंजे घर जो वायुमंडल ॾाढो सुठो थी वेंदो।
पोइ असांजे घर में न सभिनि खे सुठो लॻंदो वायुमंडल। उन चाहींदे बि माण्हू थींदा असांखे तव्हां सां मिलण, तव्हांजे घर अचूं, असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हांजे घर में। तव्हां सोचो अगरि तव्हांजो घर वॾो आहे चीजूं खाइण लाइ आहे त माण्हू सोचनि अलाए असांजे घर चीजूं खाइण, घर ईअं वॾो आहे इन करे था अचनि। लेकिन कॾहिं कॾहिं न कंहिं घर जो वायुमंडल ॾाढो सुठो हूंदो आहे, ख़ासि कर जो घर जा वॾा हूंदा आहिनि न, उहो सोचे सॼो ॾींहुं हिक ई जॻह वेठा हूंदा आहिनि। अगरि हिक जॻह जीअं घर में जेका वॾा हूंदा आहिनि अगरि उहे सुठा हूंदा आहिनि न, उन्हनि जी सोच सुठी हूंदी आहे त उन्हनि जे घर जो वायुमंडल बि सुठो हूंदो। हा वैसे त सभिनि जो इफेक्ट थींदो आहे, लेकिन छो जे वॾा जो कंट्रोल हूंदो आहे न, भई हेॾनि सालनि खां हिक ई घर में रहनि था ऐं वेठा वेठा अगरि भॻवान खे यादि कंदा रहंदा, अगरि वो कुझु बुरो बि सोचदा न त उन्हनि जे घर ते इफेक्ट थींदो आहे, सुठी सोच जी बि इफेक्ट थींदो। इन करे असांखे सदा पंहिंजी सोच घर गृहस्थी में रहंदी हुई, जेतिरी तव्हांजी सोच सुठी रहंदी न ओतिरो तव्हांजे घर जो वातावरण सुठो। स्लोगन आहे मन बुद्धि की दृढ़ता सां एकाग्र करे कमजोरियुनि खे भस्म करे छॾो, उहो ई सच्चा योगी आत्मा है। योगी अर्थात जो खुद की आत्मा समझी परमात्मा की याद कर, परमात्मा के याद करे पंहिंजी सब कमी कमजोरियुनि खे भस्म कर। फिर असां पंहिंजे मन बुद्धि खे एकाग्र करे परमात्मा की याद कंदा आहियूं न, त हुन एकाग्रता जी शक्ति सां असांजी ऐं सर्व जी सब कमी कमजोरी भस्म थी वेंदी आहे। अहिड़ो ई सच्चो योगी कहलाईंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।